फलस्तीन वारन सां कोहराम थिए थो। फलस्तीन वारन सां कोहराम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। फलस्तीन वारनि सां कोहराम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। इते अमेरिका जी अख बूटी पई आहे, अक़वाम मुत्तहिदा अमेरिका ॾे वई आहे। इते अमेरिका जी अख बूटी पई आहे, अक़वाम मुत्तहिदा अमेरिका ॾे वई आहे। अमेरिका ॾे वई आहे। असुल में इहो तिन खां इक़दाम थिए थो। असुल में इहो तिन खां इक़दाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। फलस्तीन वारनि सां कोहराम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। न शहरनि जो लेखो न ॻोठनि जी ॻणका, मुस्लमान समझा वञनि था निधड़का। न शहरनि जो लेखो न ॻोठनि जी ॻणका, मुस्लमान समझा वञनि था निधड़का। वञनि था निधड़का। तॾहिं कोस तिन जो सुबुह शाम थिए थो। तॾहिं कोस तिन जो सुबुह शाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। फलस्तीन वारनि सां कोहराम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। घरनि खे त खंडर में तब्दील कनि था, किथे मस्जिदुनि खे बि ड्राहे रखनि था। घरनि खे त खंडर में तब्दील कनि था, किथे मस्जिदुनि खे बि ड्राहे रखनि था। ड्राहे रखनि था। सिधो कुधो कम इहो आम थिए थो। सिधो कुधो कम इहो आम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। फलस्तीन वारनि सां कोहराम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। मुस्लमान माण्हुनि जो क़त्लाम थिए थो। नंढनि ॿारनि खे त ॻोल्हे था मारनि,
यहूदी शरीफन कंबारन तबारन नंढन बारड़न खे तगोले थमारन यहूदी शरीफन कंबारन थबारन बारन थबारन तॾहिं भी मुसलमान बदनाम थे थो तॾहिं भी मुसलमान बदनाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो फलस्तीन वारने सकोराम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो रफ़ीक जो न महफूज़ कलमे गो आहे यहूदी त उनखे मिटाइण तो चाहे रफ़ीक जो न महफूज़ कलमे गो आहे यहूदी त उनखे मिटाइण तो चाहे मिटाइण तो चाहे बुरे कम में अंग्रेज बदनाम थे थो बुरे कम में अंग्रेज बदनाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो फलस्तीन वारने सकोराम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो मुसलमान मारने जो कत्लाम थे थो।